अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भली कार आया दानिश खुश कवा के दादू जे ताल के मेड़ में ब्रेकिंग न्यूज़ दींदा हलूं तो खुराक खाते की नाअहली सबब 30 खां 35,000 मण सरकारी कणक के सुरो खाई वियो आहे। इन सबब कणक खराब थी वही है। अवां ताईं ब्रेकिंग न्यूज़ है। दादू में कुछ ॾींहं अवल बरसात पवण सबब दादू जे खुदाबादी फका सेंटर ते पियल हज़ारे मण कणक बरसात के पानी सबब खराब थी वही, जै बाद भी खुराक खाते अख न पटी। खुराक खाते की नाअहली सबब अज 30 खां 35,000 मण दादू जे मेड़ तालके में सरकारी कणक खराब थियण जो इंकशाफ थियो है। उन हवाले से असां राब्तो कयो आहे पंहिंजे रिपोर्टर आजिज़ सिंधी सां उन खां मालूम कंदासीं तू नोट कहिड़ा तफ़सील आहिनि। जी आजिज़ आगाह कजो। बिल्कुल दानिश, मेयर तालके में खुराक खाते जी इंतजामिया नाअहली सबब मेयर राइस मिलन ता वरतल सरकारी कणक जेका राइस मिलन ते जेका अमानत तौर पियल हुई उनके सुरो लगी वियो आहे ऐं 30 खां 35,000 मण कणक जेको आहे सो मुकमल तौर ते ख़राब थियण जो जेको आहे ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे राइस मिलन तरफ़ां। जेको आहे मेयर जे राइस मिल जे सदर नियाज़ हुसैन बुरड़ो जेको आहे सो राइस मिलर आहे अब्दुल आमिर जावरी, इम्तियाज बुरड़ो, मोहम्मद उर्स महेसर, अब्दुल हफीज़ कंबरानी ऐं ॿियनि दादू इशू के ॿुधायो त असीं DFC के बार बार लिखत में दरखास्तूं ॾींदा पिया अचूं त जेका सरकारी कणक जेका अमानत में पियल आहे असांजी राइस मिलनि ते इहा खणाए ऐं सरकारी गोदामनि में रखो, पर जेको आहे सो खुराक खातो को बि ध्यानु न ॾेई रहियो आहे। न जेको आहे असांजी दरखास्तुनि ते उन खां बावजूद असीं जेको इंस्पेक्टर आहे मोहम्मद इसाक मक्सी के जेको फूड इंस्पेक्टर आहे असां उनखे बि बार बार कॉलूं करे ॿुधाईंदा पिया अचूं त जेको आहे कणक जेका अमानत तौर पियल आहे राइस मिलनि में उनखे सुरो लॻी रहियो आहे ऐं जेका ख़राब थियण जो ख़दशो आहे। पर खुराक खाते तरफ़ां जेको आहे को बि ध्यानु न पियो ॾिनो वञे कणक ते, जंहिंजे करे जेको आहे सो सिंध सरकार ऐं खुराक डिपार्टमेंट जा करोड़े रुपया जेके आहिनि से पाणी में बुॾी वेंदा ऐं सिंध जे अवाम जो हिकिड़ो जेको आहे सो नुक़सानु थींदो। छो त कणक जो अटो अॻे ई जेको आहे सो 60 खां 70 रुपया थी दादू में हले थो पियो, पर जे वेतड़ हीअ 30 खां 35,000 मण कणक बि हिननि अञा बि न खणाई खुराक खाते त अञा दादू ज़िले में कणक जो शदीद बहरान पैदा थियण जो ख़दशो आहे। जेको आहे हुननि जो मुतालबो आहे त असीं फूड इंस्पेक्टर खां ऐं ॿियनि खुराक खाते सिंध खां मुतालबो था करियूं त जेको कणक आहे उहा असांजे मिलनि तां जल्द जेको आहे सो खणाए वञे ऐं जेको आहे सो जीअं असां ते को सुभाणे इल्ज़ाम न अचे। जी बड़ी मेहरबानी। अज अवां आगाह कयो नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईसीं तो दादू में खुराक खाते की एक भेरो ॿीहर नाअहली साम्हूं आई है। दादू के तालके मेड़ में पियल 30 खां 35,000 मण जेका सरकारी कणक है उनके सुरो खाई वियो है। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचाईसीं तो खुराक खाते ज़िले इंतजामिया सिंध हुकूमत की नाअहली सबब जो पहिरें ही अटे जो बहरान है दादू तोड़े पूरी सिंध में वो बहरान कणक के जान थियण सबब अञा भी वधीक बहरान पैदा थियण जो ख़दशो है।